पीपल्स पार्टी जे अॻवान आशिक़ हुसैन ज़रदारी जो चवणु आहे त बरसाती बोर मुतासिरनि जी हर घड़ी पर घोर लधी वञे थी, मारूड़नि खे अकेलो न छॾियो वेंदो। पीपीआई अॻवान आशिक़ हुसैन ज़रदारी खोड़ अबारी तालुक़े जे मुख़्तलिफ़ बरसात मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो। आशिक़ ज़रदारी P77 जे यूसी अंडो ख़लीफ़े बुगान ऐं समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो करे बरसात मुतासिरनि सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते पीपीआई अॻवान जो चवणु त सिंधु दरिया जो पाणी तेज़ी सां समुंड में वञी रहियो आहे, बंदनि खे को बि ख़तरो न आहे। आशिक़ हुसैन ज़रदारी वधीक चयो त आवाम जी ख़िदमत करे रहिया आहिनि, मुतासिरनि सां हर वक़्तु राब्ते में आहिनि, खेनि बुनियादी सहूलियतूं ॾियण जूं कोशिशूं जारी आहिनि। पीपीआई अॻवान चयो त बरसाती बोर मुतासिरनि जी हर घड़ी पर घोर लधी वञे थी। नाज़िम मीरबाग गोड़चाणी में तेज़ हवा सां गॾु बरसात पवण सबबि रोड रस्तनि ते रिलीफ कैंप्स में वेठल मुतासिरनि जी परेशानियुनि में वाधि थी वई आहे। हिक पासे बरसात पवण सबबि गर्मी जो ज़ोर टुटी पियो त ॿिए पासे रोडनि ते वेठल ॿोॾ मुतासिरनि जी परेशानियुनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। तेज़ बरसात सबबि ॿोॾ मुतासिर सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। नाज़रीन नवां खे ॿुधायूं पिया, बरसात पवण सबबि गर्मी जो ज़ोर टुटी वियो, जॾहिं ॿिए पासे रोडनि ते वेठल ॿोॾ मुतासिरनि जी परेशानियुनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। नाज़रीन क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ वली जे चयो आहे त गुज़िरियल 2 महीननि खां सॼी सिंध पाणी में बुॾल आहे, कारोबार तबाह थी विया आहिनि ऐं ख़तरनाक बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। हैदराबाद जे मुख़्तलिफ़ रिलीफ कैंप्स में तरसल ॿोॾ मुतासिरनि में राशन ॿियो सामान विरहायो वियो। उन मौक़े ते अयाज़ लतीफ़ वली जे चयो त सिंध वक़्तु शदीद मुश्किलातुनि में आहे, 25 मिलियन खां वधीक माण्हू बेघर थी विया आहिनि। हुन चयो त फलाही तंज़ीम JDC सिंध में ॿोॾ मुतासिर लाइ बहितरीन कमु करे रही आहे। हुन चयो त ॿियूं बि फलाही तंज़ीमूं सिंध में ॿोॾ मुतासिर लाइ बहितर कमु करे रहियूं आहिनि। हुन चयो त ॿोॾ ऐं बरसात बाद सिंध में मुख़्तलिफ़ बीमारियूं तेज़ी सां पखिड़िजी रहियूं आहिनि। मुतासिर माण्हू अज़ियत वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी रहिया आहिनि। नाज़रीन चूनको भरिसां अछड़े थर जे रेगिस्तानी इलाइक़े में पीरसन फौत थी वियो आहे। खमारी थाणे जे अधु अछड़े थर जे रेगिस्तानी इलाइक़े मां माल चारींदड़ धनार 50 वरनि जो नाले राजेश्वर फौत थी वियो। वाक़े जो इतला मिलण ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो। फौती जे भाउ ग़ुलाम सरवर जो चवणु आहे त संदसि भाउ अछड़े थर में माल चारींदो हो, जेको पाणी न मिलण सबबि फौत थी वियो आहे। ख़बर शामिल कंदासीं। नाज़रीन गौसपुर भरिसां पुरस्कार नमूने गुम थियल 2 नौजवाननि जे अगवा जी तस्दीक थी वई आहे। नापरकोट वारे इलाइक़े मां हिकु ॾींहुं अॻु शहर जे पाड़े मां रहवासी मच्छी जा वापारी 25 वरनि जो नौजवान असलम मीराणी ऐं 52 वरनि जो नौजवान न्याज़ मीराणी नापरकोट वारे इलाइक़े मां पुरस्कार नमूने गुम थी विया हुआ। नौजवान जे वारसनि अगवा जी तस्दीक कई आहे। वारसनि मौजिबि 2 नौजवान नापरकोट भरिसां ॾकबंद वारे इलाइक़े में मच्छी मारे वापसि अची रहिया हुआ। अणॼातल हथियारबंदनि खेनि अगवा करे वरितो आहे। नौजवाननि जे अगवा वारे वाक़े बाद घर में कोहराम मतल आहे। नाज़रीन शहदादपुर में 62 वडेर जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ माछी बिरादरी पारां एहतजाज कयो वियो आहे। माछी बिरादरी जी औरतुनि हुस्ना, आयशा, रुखसाना, ग़ुलाम अब्बास ऐं ॿियनि पारां वडेरे जी नाजाइज़ियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। हुन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त 62 वडेरो नीगरी जो संग वठण लाइ धमकाए रहियो आहे ऐं कूड़नि केसनि में फासाइण जी कोशिश करे रहियो आहे। हुननि SSP खां मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी वडेरे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ख़बर शामिल कंदासीं। मलीर जे पिपरी समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में 12 कलाकनि खां वधीक वक़्त ताईं बिजली बंदि हुजण सबबि शहरियुनि खे पीअण जे पाणी जी खोट पैदा थी वई आहे। शाह टाउन, पिपरी, सिंधी ॻोठ, ईदू ॻोठ समेत 2 इलाइक़नि में 13 कलाकनि खां वधीक वक़्त ताईं बिजली बंदि रहे थी। बिजली न हुजण करे इलाइक़े में पाणी जी फ़राहमी मुअत्तल थी वई आहे। सख़्त गर्मी में बिजली न हुजण करे इलाइक़े वासियुनि खे सख़्त परेशानियूं आहिनि।
नाज़िम अटियारी वेझो मुतासिर ॻोठाणे पारां बासर जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठ फोटो डायरी जे रहवासी हारून डायरी बासर जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। उन मौक़े ते मुतासिर ॻोठाणे दायो त बासर जे चवण ते पुलिस गिरफ़्तार करे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो, जे सबबि हू ब्लड कैंसर जे मर्ज़ में मुब्तला थी चुको आहे। हुन इल्ज़ाम हणंदे चयो त पुलिस पारां बेॾोही गिरफ़्तार करे जिस्म में कोका हयां विया, जंहिं सबबि ज़हनी दॿाउ जो शिकार थी वियो आहियां। हुन वधीक चयो त हिकु दफ़ो ॿीहर बासर जवाबदार मोतमार धमकियूं ॾिनियूं आहिनि। एहतजाज कंदड़ मुतासिर ॻोठाणे आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कंदे चयो तहफ़ुज़ फ़राहम करे इंसाफ़ कयो वञे। मीरपुर बठोरो वेझो बुलड़ी शाह करीम वासन औरत के पुलिस पारां मुबैना बेहोशी वारी हालत में हथ कयो वियो। पुलिस औरत के बेहोशी जी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस मूजिबि औरत जी सुञाणप बुलड़ी शाह करीम वासन 65 वरनि जी मीरज़ादी कमराणी तौर थी आहे। डॉक्टर जो चवणु आहे त ज़हरीली दवा पीअण सबबि औरत बेहोश थी वई, जंहिं बाद औरत खे गणती जोगी हालत में हैदराबाद जी सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। औरत जे भाउ जो चवणु आहे त मसूमात मीरज़ादी ज़हर पीतो आहे, जंहिं सबबि हू बेहोश थी वई। पुलिस मूजिबि औरत पारां ज़हर पीअण जो कारण मालूम न थी सघियो आहे।